अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए हुए 4 न्यूज़ आया वज़ीर उन्नड़ खबर शामिल कयूं यूसुफ रिंदजी मुझे बचड़े जी ज़िंदगी बचायो मोरो जी गरीब औरत तां खणी नेशनल प्रेस क्लब जे ऑफिस पहुची वई। सरहदीअ वारा ऑफिसर मुझे जिगर जे टुकड़े जे हयाती बचाइण लाइ मूंसां मदद कनि। मुसमात शहनाज साहब की नेशनल प्रेस क्लब मोरो जे ऑफिस में रोईंदे दाईंदे सहाफ़िन खे ॿुधायो त मुंहिंजो बचड़ो जावेद साहब की मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे ऐं हाणे उन जो जिस्म जो मांस ॻरणु शुरू थी वियो आहे। गुरबत सबबि संदसि मुकमल इलाज नथी कराए सघां। मूं पंहिंजा सोना ज़ेवर घर जो सामान विकिरो करे ओधर ते पैसा वठी पंहिंजे पुट जो इलाज करायो आहे, मगर वक़्त सिर इलाज न थियण करे मर्ज़ सॼे जिस्म में पखिड़िजी वियो आहे। हिन चूंडियल नुमाइंदनि DC नौशरो फिरोज़ ज़का चेयरमैन सरहदीअ वारनि खे हथ जोड़े अपील कई आहे त मुंहिंजे बीमार पुट जो इलाज कराए मुंहिंजी झोली उजड़ण खां बचाई वञे। वेचारो हे मरीज़ आहे, फिफड़नि में फट अथसि साईं, वेचारे खे यको सॼो साल बसी वियो आहे त असांखे इलाज जे लाइ पैसा कोन था पुछनि। एतिरी गुरबत आहे जो पेट खाऊं जा हिन वेचारे जो इलाज करे सघूं। हिन खे ॿियो साल अची थियो आहे। हिन वेचारे खे सिर्फ़ु सरकारी नेराने वारा कैप्सूल मिलंदा आहिनि, का बि दवा नथी मिलंदी। मां हुकूमत जे तरफ़ खां साईं बिलावल भुट्टो खे अपील थी कयां, साईं इमरान खे बि अपील थी कयां, जेके बि वॾा वॾा चेयरमैन आहिनि, DC साहब आहे, उनखां मदद थी घुरां, उनखे अपील थी कयां त ख़ुदा वास्ते हिन जी मदद कजे त हिन खे एतिरो इलाज जे लाइ पैसो ॾिए जो हिन जो इलाज बि कराए सघां, हिन खे पेट बि खाराए सघां। HRJD न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।